घोटकी में अदालत क़त्ल केस जो साबित थियण ते जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। थर्ड एडिशनल सेशन जज जवाबदार फर्जंद झतियाल खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई। जवाबदार फर्जंद झतियाल ते ज़हूर झतियाल खे क़त्ल करण जो केस दाख़िल थियल हो। फ़ैसिले बाद जवाबदार खे सेंट्रल जेल सखर मुंतकिल कयो वियो। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे घोटकी मां अदालत क़त्ल जो केस साबित थियण ते जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे मुश्ताक लगारी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहे? जी, घोटकी जी थर्ड एडिशनल सेशन जज घोटकी क़त्ल जो केस साबित थियण ते जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। थर्ड एडिशनल सेशन जज घोटकी जवाबदार फर्जंद झतियाल खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदार मथां 2023 में ए सेक्शन थाणे ते ॻोठ बुड्ढो झतियाल जे रावती ज़हूर झतियाल खे क़त्ल करण जो केस दाख़िल थियल हो। थर्ड एडिशनल सेशन जज घोटकी सज़ा ॿुधाइण बाद केस सेंट्रल जेल सखर खे मुंतकिल कयो आहे। मां ॿुधाईंदो हलां त घोटकी जी थर्ड एडिशनल सेशन जज घोटकी क़त्ल जो केस साबित थियण ते जवाबदार फर्जंद झतियाल खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुश्ताक अपडेट करण जे लाइ।